मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। अॼु जी अहम सुर्ख़ी आहे त नवाज़ शरीफ़ चयो आहे त हर इदारे सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। निगरान वज़ीर आज़म लाइ PPA सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। निगरान हुकूमत बाबति सियासतदाननि खे गॾिजी वेहणु घुर्जे। जेकॾहिं का तरमीम आंदी वई त उन जी हिमायत कंदासीं। पीपल्स पार्टीअ जे ताज़े किरदार खां मायूस थियो आहियां। अहम सुर्ख़ी आहे त नक़ीब केस में राव अनवार 30 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। नक़ीबुल्लाह महसूद क़त्ल केस में राव अनवार खे दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारी अदालत में पेश कयो वियो। राव अनवार जे वकील एतिराज़ बि न उथारियो। अदालत खेसि 30 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। राव अनवार चयो त इंसाफ़ जी उमीद जे करे पेश थियसि। पुलिस जवाबदार खे सख़्त सिक्योरिटीअ में मलीर कैंट पहुचायो। अहम सुर्ख़ी आहे त शेरी रहमान सेनेट में पहिरीं औरत अपोज़िशन लीडर थी वई। सेनेट चेयरमैन संदसि अपोज़िशन लीडर तौरु मुक़ररीअ जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। तहरीक इंसाफ़ जे अज़म सवाती खे सेनेट में अपोज़िशन लीडर जी चूंड में शिकस्त मिली। रज़ा रब्बानी ऐं एतज़ाज़ हसन समेत सभिनी इत्तेहादिन ऐं पार्टीअ जी थोराइती आहियां शीरीन रहमान। सेनेट खे पहिरीं खां वधीक मुअसर बणायो वेंदो ऐं हुकूमती पॉलिसियुनि बाबति दबाव वधाईंदासीं। अहम सुर्ख़ी आहे त सिंध में 40% पाणीअ खोट जो इम्कान। अरसा जे फ़नी कमेटीअ जो इजलास ख़रीफ़ में 95 मिलियन एकड़ फुट पाणी दस्तियाब हूंदो। इंडस ज़ोन ते लॉसिस 40% हूंदा। गुज़िरियल साल जे भेट में 12 मिलियन एकड़ फुट घटि पाणीअ जो काथो लॻायो वियो। पंजाब, पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जा लॉसिस ते एतिराज़। पाणीअ जा ज़ख़ीरा 40% ताईं घटि थी सघनि था। मंगला डैम में पाणी ज़ख़ीरो कयो वियो त फ़सुल पोखण लाइ पाणी न मिलंदो। अरसा अख़्तियारियूं। अरसा जे एडवाइज़री कमेटीअ जो इजलास 29 मार्च ते तलब कयो वियो आहे, जंहिंमें पाणीअ विर्छ बाबति फार्मूला जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त
पाणीअ जे आलमी ॾींहं जे मौक़े ते WWF पारां ॿोली इख़्तियारी हाल में थियल प्रोग्राम में प्रोफेसर सरफराज सोलंगी, प्रोफेसर कलंदर शाह, डॉक्टर मोहम्मद यार खावड़, प्रोफेसर उज़मा, इमरान मज़हर टालपुर, नासिर पंवर, मुअज़्ज़म ख़ान खावर, परवेज़ अहवान ऐं मुस्तफ़ा मीरानी मंछर डंड जे बहालीअ लाइ मुख़्तलिफ़ मुआमलनि ते ॻाल्हायो। जॾहिं त WWF जे मुअज़्ज़म ख़ान ॻाल्हाईंदे चयो त 10 साल अॻु बि मंछर डंड जी तबाहीअ जूं साॻियूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं वरी ॿीहर ॿुधी रहिया आहियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त डंड जी बहालीअ वारे कम खे अॻिते वधाइणु घुर्जे। हिन चयो त पाकिस्तान ठहिण खां पोइ हिंदुस्तान मां हिजरत करे कराची आयल माण्हू सामूंडी मच्छी न खाईंदा हुआ। उन करे सिटी कोर्ट वटि डंड जी मच्छीअ जी मार्केट जो ख़ासि बंदोबस्तु कयो वियो, जंहिंमें सभ खां वधीक मंछर डंड जी मच्छी कराची में खाधी वेंदी हुई, पर हाणे इहा डंड तबाही हेठि अची चुकी आहे। मेरान यूनिवर्सिटीअ जे प्रोफेसर उज़मा इमरान चयो त मंछर में मर्क्यूरी ऐं DDT केमिकल जो वॾो मिक़दार मौजूदु आहे, जेको ज़रूरी दवाउनि वारे पाणीअ जे छोड़ सबबु बहितर पहुतो आहे। हिन चयो त मंछर जे चइनी तरफ़नि जो जर जो पाणी खारो आहे, उन करे मंछर डंड ऐं उन जे ओसे पासे जे आबादीअ लाइ पीअण जो पाणी वॾो मसइलो बणियलु आहे। जॾहिं त मक़ामी तौर ते माण्हुनि में चमड़ी ऐं पेट जे बीमारीअ खां सवाइ हेपाटाइटिस B ऐं C पिणु तमामु घणी मौजूदु आहे। WWF जे डॉक्टर बाबर ॿुधायो त पाकिस्तान में फ़ी माण्हूअ खे 5000 क्यूबिक फुट पाणीअ मुयसरु हो, जेको 2025 में घटिजी 40 क्यूसिक फुट ते पहुतो। उन करे असांखे मंछर जे पाणीअ जे ज़ख़ीरे समेत ॿियो पाणी बचाइण ऐं महफ़ूज़ करणु घुर्जे। हिन चयो त पाणीअ जे हवाले सां एशिया में मंछर जी तबाहीअ जो वॾो मिसाल साम्हूं आहे। उनखे बुनियाद बनाए कुदरती ज़ख़ीरे वारे पाणीअ खे बचाइण वारा उपाउ वठणु घुर्जनि। प्रोफेसर कलंदर शाह चयो त हैरत इहा आहे त असां मोहन जे दड़े जी सिविलाइज़ेशन रखंदड़ आहियूं, पर वरी टेक्नोलॉजीअ जे नाकाम असरनि सबबु मंछर डंड जे अज़ीम तहज़ीब खे तबाह करे छॾियो आहे। हिन चयो त असांजे माहिरनि पारां नुक़सान वारियूं ॻाल्हियूं नथियूं ॿुधायूं वञनि, उन करे मंछर ऐं हमल डंड खे MNV मनसूबे तहत तबाह कयो वियो आहे। हिन चयो त तरक़ीअ जे नाले में टेक्नोलॉजी कुदरती वसीलनि खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। आपाशी खाते जे एक्सीएन साजिद भट्टी चयो त दरिया में जॾहिं 3 खां 4 लख क्यूसिक जो वहिकिरो हूंदो त दानिस्तर वाह मां मंछर डंड में पाणी छोड़ थी सघंदो। जॾहिं त दरिया में एॾो वॾो वहिकिरो न हुअण सबबु दरिया जो पाणी मंछर में छोड़ न पियो थिए। हिन चयो त गाज डैम ऐं RBOD ठहिण खां पोइ मंछर में पाणीअ जो पहुचणु वॾो मसइलो बणिजी वेंदो। हिन ख़दशो ज़ाहिर कयो त अहिड़ी सूरत हाल खां पोइ मंछर मुकमल सुकी सघे थो। मंछरवासी ऐं फिशर फोक फोरम जे अॻवान मुस्तफ़ा मीरानी चयो त हुकूमती इदारा मंछर खे बहाल करण लाइ कंहिं बि क़िस्म जो उपाउ वठण लाइ तयारु न आहिनि। सुप्रीम कोर्ट जे हुकमनि बावजूदु कंहिं बि क़िस्म जो क़दम नाहे खयो वियो। मंछर बाबति फिशरीज़ ऐं रेवेन्यू खातनि वारा डंड जूं हदूं तय करे नक्शो नथा जोड़ीनि। हिन चयो त माज़ीअ में 2 दफ़ा मंछर मुकमल सुकी चुकी आहे। हिन वक़्तु अहिड़ी हिकमत अमली जोड़ी वञे पई त मंछरवासी डंड ख़ाली करे वञनि त जीअं तेल ऐं गैस कंपनियुनि वारा उतां तेल ऐं गैस कढी सघनि। फिशरीज़ खाते जे एडिशनल सेक्रेटरी खावर परवेज़ अहवान चयो त हुकूमत पारां मंछर वासियुनि जे बहालीअ लाइ 100 घरनि जी कॉलोनी जोड़ाई वई आहे। ॿेड़ियूं ॼार ऐं मोटर ॾिना विया आहिनि ऐं मच्छीअ जो ॿिज छटियो वियो आहे। ठेकेदारी निज़ाम ख़तमु कयो वियो आहे। डॉक्टर मोहम्मद यार खावड़ चयो त मंछर में सावणीअ में 4000 ppm वारो पाणी ऐं ॿिए वक़्त में 10,000 ppm खाराइण वारो पाणी बणिजी वञे थो। अहिड़ी सूरत हाल सबबु मंछर जे ओसे पासे वारे इलाइक़े जे जर जो पाणी पिणु सख़्तु ख़राब थी वियो आहे। मंछरवासी मौला बख़्श मला चयो त हुकूमत खां MNV ऐं मोर लक वटि मंछर जे मच्छी ॿाहिरि निकिरी वञण खां बचाइण लाइ ॼारी लॻाइण जी घुर कंदा रहिया आहियूं, पर हुकूमत खाता उन ते अमल करण लाइ तयारु न आहिनि। उन करे मंछर जी मच्छी ॿाहिरि निकिरी वञे थी। हिन चयो त मंछर जे चइनी तरफ़नि खां लॻल 39 फिल्टर प्लांट ख़राब थी चुका आहिनि। मंछरवासी पीअण जो पाणी 40 रुपया फ़ी दॿो ख़रीद कनि था। हिन चयो त मंछर ते अॻु 3 लख एकड़ ज़मीन पोखी थींदी हुई ऐं हाणे 1.5 लख एकड़ ताईं घटिजी वई आहे।
नासिर पंवर चयो त मंछर खे हथ सां ग़लति मनसूबा बंदीअ तहत तबाह कयो वियो आहे। मंछर कोस्तान ऐं एर्ड इलाइक़े जे वॾे कुदरती ढंढ आहे। माज़ीअ में सालियानो 23,000 मीट्रिक टन मच्छी शिकार थींदड़ ढंढ हिन वक़्तु मुकमल तबाह थी चुकी आहे। रूस जे मैग्नेटिक टेक्नोलॉजी जे MD मीर मज़र टालपुर चयो त 2 साल अॻु हुकूमत जे मुख़्तलिफ़ खातनि खे ॿुधायो वियो हो त मैग्नेटिक टेक्नोलॉजी वारे सस्ते ऐं बग़ैर केमिकल वारे टेक्नोलॉजीअ जी मदद सां ढंढ खे ॿीहर बहाल करे सघिजे थो, पर लाॻापियल खातनि जे कंहिं बि अमलदार ॿीहर वरी राब्तो न कयो आहे। हिन चयो त हिन टेक्नोलॉजी जे मदद सां मिडल ईस्ट में दुबई ऐं ॿियनि मुल्कनि में जर जे पाणी, म्यूनिसिपल ऐं सनती पाणी ऐं ढंढ जे खारे पाणीअ खे ट्रीट करे पार्क ऐं फिशरीज़ जी बहाली कई वई आहे। हिन ॿुधायो त हिन प्रोग्राम जी मदद सां सिंध में मीरपुर ख़ासि, टंडो अलियार, गडाब ऐं ॿियनि हंधनि ते जर जे खारे पाणीअ खे ट्रीट करे पोखीअ लाइक़ु बनायो वियो आहे। हिन चयो त असां मंछर खे पहिरीं साल 60% ऐं ॿिए साल ताईं 100% बहाल करण में कामयाब थी सघूं था ऐं मंछर ते सियाहत खे पिणु वॾे पैमाने ते तरक़ी वठाए सघिजे थी। आख़िर में जागरता थिएटर ग्रुप मंछर जे तबाहीअ ते थिएटर पेश कयो, जंहिं ते थिएटर ॾिसंदड़नि रोई ॾिनो। उन मौक़े ते करारदाद पास कंदे मंछर खे ॿीहर फौरी तौर बहाल करण ऐं फिल्टर प्लांट फ़ाल करण जी घुर कई वई। अहम सुर्ख़ी आहे त चौधरी निसार चयो त मरियम नवाज़ जे करे पार्टी बंदि घिटीअ में आहे। नवाज़ शरीफ़ जे पढ़ियल शहर ऐं संस धीअ जे बयान जे रद्द अमल ते मजबूर कयो। हिकु मख़सूस टोलो मुंहिंजी ज़ात खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां निशानो बणाए पियो। कराचीअ मां बि असां वटि ख़बर आहे त वाटर कमीशन जे चीफ सेक्रेटरी सूदो ॿिनि ऑफिसरनि खां लिखत में जवाब तलब करे वरिता आहिनि, जॾहिं त सिहत खाते में मुक़ररु कयल कंसल्टेंट्स खे फ़ारिग करण जो हुकुम ॾिनो आहे। काल अमीर मुस्लिम हानीअ जी सदारत हेठि कोठायल इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध, MD वाटर बोर्ड, सिहत खाते जो सेक्रेटरी, मकानी खाते जे सेक्रेटरी, शिकारपुर जो डिप्टी मेयर, हैदराबाद जे मेयर सूदो ॿिया ऑफिसर पेश थिया। कमीशन जे सरबराह चीफ सेक्रेटरी सिंध खे हुकुम ॾिनो त डिस्ट्रिक्ट अस्पताल में जेके बि कम थी रहिया आहिनि उहे लिखत में ॿुधायो त केतिरो ख़र्चु आयो ऐं केतिरो कमु थियो। हिन चीफ सेक्रेटरीअ खे हुकुम कयो त सिहत खाते में जेके बि कंसल्टेंट आहिनि उन्हनि खे फ़ारिग कयो वञे। कमीशन इजलास में वाटर बोर्ड जे MD खे हुकुम ॾिनो त 3 ॾींहंनि में पाणीअ चोरी रोकण लाइ समूरो सिस्टम जोड़ियो वञे, जीअं ख़बर पवे त केतिरो पाणी चोरी थी रहियो आहे। कमीशन जे इजलास दौरान दरख़्वास्त गुज़ार शहाब ओस्तो सिफ़ारिश कई त शिकारपुर में करप्शन जी जांच सखर नेब जे हवाले कई वञे, जंहिं ते कमीशन डिप्टी कमिश्नर शिकारपुर खां जवाब तलब करे वरितो। इजलास में डिप्टी CAO क्लिफ्टन कैंटोनमेंट खे कमीशन हुकुम कयो त पंजाब कॉलोनी ग्राउंड जे भित ते कचरो उछलायो वेंदो आहे, कंटोनमेंट में कचरो साफ़ करायो। ऐं विज़िट कंदुसि त कचरो न हुअणु घुरिजे। कमीशन में कंसल्टेंट आतिफ़ नज़ीर पेश थियो। कमीशन सरबराह अॻूणे जस्टिस अमीर हानी मुस्लिम चयो त अवां इस्पतालुनि खे तबाह करे छॾियो आहे। कानून में ठेकेदारीअ जो को बि सिस्टम न आहे। छा सिंध सरकार जो वर्क्स डिपार्टमेंट न आहे? कमीशन सिहत खाते जे सेक्रेटरी खां पुछाणो कयो त शिकारपुर सिहत खाते में घणा कंसल्टेंट आहिनि, जंहिं ते कमीशन ॿुधायो वियो त उते 4 कंसल्टेंट आहिनि। उन दौरान कमीशन सरबराह सिहत खाते में मुक़ररु कंसल्टेंट खे फ़ारिग करण जो हुकुम ॾिनो। इजलास दौरान सदर साइट एसविशन कराची खे बि नोटिस जारी कंदे इजलास 27 मार्च ताईं मुलतवी करे छॾियो। कमीशन चीफ सेक्रेटरी सिंध, मकानी खाते जे सेक्रेटरी ऐं कराची जे मेयर समेत ॿियनि खे चयो त अवां गॾिजी मीटिंग करायो ऐं कराची सूदो मुख़्तलिफ़ मामलनि खे ॾिसी रिपोर्ट तयारु करे ॾियो। जॾहिं त इजलास दौरान कमीशन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खां 2 सालनि जी लिस्ट घुरी वरिती। लाहौर मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त लाहौर में मसीही बिरादरीअ जो तहफ़ुज़ लाइ एहतियाती मुज़ाहिरो। रवादारी तहरीक पंजाब असेंबली आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती। नारो मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सोरवा थाणे जे हद चूंडको में राति देरि सां ख़ैरपुर खां वापसि घर वेंदड़ मेडिकल नर्सिंग जे शागिर्द ज़ुल्फ़कार अली बंबरो ते जवाबदारनि हमिलो करे अगवा बद तशदुद
ऐं मुंहं ते कारह मले ॻिछे में पादर जो हार विझी संदसि फोटो कढी इंतिहाई तज़लील कई। इतला ते पुलिस पहुची मुतासिर नौजवान खे बेहोशी वारी हालत में हथ करे थाणे ते आणे मामले खे रातो रात लय मिटी करे छॾियो। पर मुतासिर नौजवान जो मुंहं ते कारह लॻल ऐं पादरनि जा हार पियल तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि SSP खैरपुर शबीर अहमद सेठार वाक़े जो सख़्तु नोटिस वठंदे पुलिस खे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ ऐं केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो त पुलिस 3 जवाबदारनि सजाद मलाह, ज़ुल्फ़कार मलाह ऐं सिकंदर मलाह खे थाणे ते घुराए लाकअप करे छॾियो। पुलिस मुतासिर नौजवान ज़ुल्फ़कार अली बम्बरो जी फ़रियाद ते 2 नामालूम माण्हुनि समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। सोरहा थाणे ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे मुतासिर नौजवान ज़ुल्फ़कार अली बम्बरो दाहींदे चयो त आऊं खैरपुर मेडिकल सेंटर जे नर्सिंग शोबे में पढ़ंदो आहियां। राति जो पंहिंजे घर वञी रहियो हुउसि त चूंडको भरिसां खॾनि वटां 6 ॼणनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे हिकु घर में बंदि करे वहशाणू तशदुद कयो। मुंहं ते कारा मली पादरनि जो हार ॻिचे में विझी घुमायो ऐं ओचितो धक लॻण सबबि बेहोश थी वियसि। जंहिं बैदि रड़ियुनि ऐं दाहुनि ते पुलिस पहुची थाणे ते खणी आई। मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। मां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खे अपील थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मिठीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त मिठीअ जे मक़तूल वापारी भाउरनि चंद्र कुमार ऐं दिलीप कुमार जे क़तल केस में जुडिशनल कस्टडी रिमांड में मीरपुर ख़ासि जेल हवाले थियल जवाबदारनि खे गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दी अंत वारी अदालत मीरपुर ख़ासि में पेश करे केस जो कुझु ज़रूरी टेक्निकल रिपोर्टूं न मिलण सबबि वधीक 14 ॾींहनि जो रिमांड वरितो वियो, जंहिं सबबि क़तल केस जो चालान अदालत में पेश न थी सघियो। मिठी पुलिस वापारी भाउरनि जे क़तल जे जवाबदारनि नज़र मकरानी, बहराम लाशारी ऐं सहूलतकार अलवराई उर्फ़ केलो उमराणीअ खे मीरपुर ख़ासि जेल मां आणे दहशतगर्दीअ जे अंत वारे अदालत मीरपुर ख़ासि में पेश कयो। मोरो मां बि असां वटि अहम ख़बर आहे त मोरो जे ॻोठ दोस्त मोहम्मद चंड में पाड़े जे रहवासी जे घर मां बर्फ़ वठण लाइ वियल 6 सालनि जी मासूम निंगरी सां जवाबदार मुबैना ज़्यादती कई त रड़ियुनि ते निंगरीअ जे वारसनि ऐं पाड़े वारनि घर जो दरवाज़ो भञी अंदरि दाख़िल थी निंगरीअ खे खणी तहलके अस्पताल मोरो पहुचायो, जिते लेडी डॉक्टराणी मुसरत मुस्तफ़ा शाह इलाज करे मेडिकल चेकअप कयो ऐं जुज़ा लेबॉरेटरी मोकिलिया। डॉक्टराणी ॿुधायो त शुरूआती रिपोर्ट में ज़्यादतीअ जा निशान मिलिया आहिनि। वधीक तफ़सीली रिपोर्ट अचण खां पोइ ॿुधाए सघिजे थो। होॾां ज़्यादती कंदड़ जवाबदार खे निंगरीअ जे वारसनि पकड़े पुलिस हवाले कयो। मोरो थाणे ते निंगरीअ जे पीउ केस दाख़िल करायो। उन मौक़े ते निंगरीअ जी माउ ऐं पीउ दाहियो त असां ग़रीब हुजण करे पाड़े जे घर मां बर्फ़ वठंदा आहियूं। असांजे मासूम नियाणी पाड़े जे घर मां बर्फ़ वठण वई त उते औरतूं मौजूदु न हुयूं, जंहिंजो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे जवाबदार असांजे मासूम नियाणीअ सां ज़्यादती कई। निंगरीअ जे दाहनि ते असां घर में दाख़िल थियासीं त नियाणी सां ज़ुल्म थियल हो। असांजे मासूम नियाणीअ जी ज़िंदगी तबाह थी वई आहे। मुतासिर निंगरीअ जे वारसनि मुतालबो कयो त जवाबदार खे सख़्तु सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त मोरो पुलिस केस दाख़िल करे जवाबदार खां जांच शुरू करे छॾी आहे। अहम सुर्ख़ी असां वटि आहे त PP क़यादत ऐं महर में ॻाल्हियूं 1.5 लाख जो शिकार थी वयूं। अली गौर महर आसिफ़ ज़रदारीअ सां ॻाल्हियुनि दौरान ख़ालिद लुंड जो चूंड तक एने 200 घुरी वरितो। आसिफ़ ज़रदारी अली गौर महर खे एने 200 वारो तक ॾियण खां बिल्कुलु इनकार करे छॾियो। मूंखे एने 200 वारो तक ॾिनो वञे, उनखां पोइ वधीक ॻाल्हि ॿोल कंदुसि, महर जो मुतालबो। मिठीअ मां बसां वटि अहम सुर्ख़ी आहे त अरबाब ग्रुप तकबदिन ते इतराज़ दाख़िल कराए छॾिया। मिठी ऐं छाछरो जे शनाख़्त ख़तम करे इस्लाम कोर्ट ऐं ॾाहलीअ खे हेड क्वार्टर बणाइण ज़्यादती आहे। अॻवान छाछरो ऐं कांटियो खे PS 56 इस्लाम कोर्ट में शामिल करे जाग्राफियाई हदुनि जूं धजियूं उॾायूं वयूं आहिनि। छाछरो ऐं कांटियो खे PS 54 ऐं सर्कल तड़दोस खे वापसि नंगर पार्कर PS 55 में बरक़रार रखियो वञे। ज़मीनी हक़ीक़तुनि खे नज़र में रखी हदबंदियुनि खे नई तश्कील ॾिनी वञे त जीअं अवाम वोट जो हक़ अदा करे सघनि। दाबी जी मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त
दाबेजीअ खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ धरणो हयो वियो। चेयरमैन ऐं काउंसलरनि जो इस्तीफ़ाउनि जो चिताओ। 3 सालनि खां तरक़ियाती कम न थियण ते यूसी चेयरमैन नबी बख़्श बलोच समेत काउंसलरनि जी रैली। पीअण जे पाणी, सफ़ाई ऐं तरक़ियाती कम बि न पिया थियनि। ज़िले चेयरमैन नज़रअंदाज़ करे पियो साजिद नारे जो। शहरी टैंकरनि वारनि खां पाणी ख़रीद कनि पिया। मसइला हल न थिया त इस्तीफ़ाऊं ॾींदासीं। शहदादपुर मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त शहदादपुर में मुतालबनि जी मंझता लाइ लोअर स्टाफ जो एहतियाजी मुज़ाहिरो जारी। शहदादपुर में ऑल सिंध लोअर स्टाफ एसोसिएशन मुतालबनि जी मंझता लाइ प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते नूर मोहम्मद निज़ामानी, ग़ुलाम फरीद राजपूत, इक़बाल अली कलोड़ो, अता मोहम्मद थईम ऐं ॿियनि मुतालबो कयो त सन कोटा, फोती कोटा ऐं टाइम स्केल समेत समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। छाछरे मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त छाछरे में ॻोठाणनि जो 62 मास्तर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त स्कूल जे कमरे ते सिकंदर कब्ज़ो कयो आहे। 62 मास्तर जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं स्कूल तां कब्ज़ो ख़तमु कराए ॿारनि जी तइलीम बहाल कराई वञे। दाबेजी मां असां वटि ख़बर अचे दाबेजी में पघार न मिलण ते सफ़ाई अमले जो एहतियाजी मुज़ाहिरो जारी। उन्हनि जो मुतालबो हो त दाबेजी जे म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे पघारूं जारी कयूं वञनि। न्यू सईदाबाद मां असां वटि ख़बर आहे त न्यू सईदाबाद मुख़्तियार कार ऑफिस खे 20 ॾींहनि खां ताला। तपेदारनि सां झेड़े बैदि नसरुल्ला छावड़ो वरी ऑफिस न आयो। शहरी परेशान। मुख़्तियार कार खे ऑफिस अचण लाइ पाबंद कयो वञे न त एहतियाज जारी रखियो वेंदो। किपरो मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त किपरो जे शाख जे मोरीअ 4 सालनि खां डठल ॻोठाणनि जो मुज़ाहिरो। उमरकोट रोड ते पढ़ी शाख जे मोरीअ डही पई। हादसा मामूल बणिजी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि मोरीअ ते मुज़ाहिरो करे धरणो हुयो। मोरीअ खे ठाहिण जो मुतालबो। सुर्ख़ी आहे त सोशल सिक्योरिटीअ जे बरतरफ़ मुलाज़िमनि जो बहालीअ लाइ हैदराबाद में बि एहतियाजी मुज़ाहिरो। टंडो आदम मां बि सुर्ख़ी आहे त टंडो आदम में मिठे ऐं साफ़ पाणीअ जे फ़राहमीअ लाइ एहतियाजी रैली कढी वई। जमात इस्लामीअ जे अब्दुल अज़ीज़ गौरी, मुश्ताक ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी वई। सांगड़ में पाणीअ ज़हरीलो थी चुको आहे। मिठो ऐं साफ़ पाणी फ़राहम करियो, अॻवाननि जो मुतालबो। कोटड़ीअ मां बि सुर्ख़ी आहे त कोटड़ीअ में झांगारा बाज़ारा वासी जोड़े जूं धमकियुनि ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो। ख़ुशीअ सां परणो कयो आहे। माइट कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कलोईअ मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त कलोईअ में ॻोठाणनि जो वॾेरे ऐं मुख़्तियार कार ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो। मुख़्तियार कार 62 शख़्स जे चुर्च ते जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाजी लुंड जो मुतालबो। हिननि चयो त असांजे वॾनि जी ज़ाती ज़मीन खे सरकारी मिल्कियत ॼाणायो पियो वञे। बख्शापुर मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त बख्शापुर में हाई स्कूल जे हेडमास्टर ख़िलाफ़ हड़ताल ऐं धरणो। शहरी इतिहाद जे सॾ ते हाई स्कूल जे हेडमास्टर अली मर्दान डोमकीअ ख़िलाफ़ शहर में शटर बंदि हड़ताल कई वई। नरेश कुमार ऐं फारूक डोमकीअ जे अॻवानीअ में स्कूल गेट आॾो एहतियाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई। DEO तइलीम मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे हेड मास्टर खे हटाइण जो यकीन ॾियारियो। बाद में धरणो ख़तमु करायो वियो। स्कूल खे कुझु माण्हुनि यरगमाल बणाए छॾियो आहे, जंहिं सबबु ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं। लाड़काणे में असां वटि अहम सुर्ख़ी आहे त लाड़काणे में जिन्सी ज़्यादतीअ बैदि क़तल कयल ॿारड़ीअ जे पीउ जो एहतियाजी मुज़ाहिरो जारी। ॻोठ मोहम्मद कासिम लाशारीअ जे रहवासी पोरित कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतियाजी मुज़ाहिरो कयो। पुलिस पोरित जो चवणो त पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो पर ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सखर मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त सखर में अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं बंदि करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में जस्टिस नदीम अख्तर ऐं जस्टिस फैसल कमाल दाख़िल दरख़्वास्त ते सुनवाई कई। सुनवाईअ दौरान सखर डिवीज़न जा समूरा DHOs ऐं SSPs पेश थी पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। 6 ज़िलनि में अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे। DHO ऐं SSPs अञा
क्लिनिकूं खुलियल आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जो वकील अदालत DHOs ते नाराज़गीअ जो इज़हार कयो। ख़ैरपुर मां बि असां वटि सुर्खी आहे त ख़ैरपुर में सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास मास्तरनि जो एहतियाती मुज़ाहिरो। मास्तरनि तइलीम खाते जे ज़िलई अफ़सरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो। सेक्रेटरी तइलीम मास्तरनि जो चवणो त सेक्रेटरी तइलीम पको करण लाइ फाइनल घुराया आहिनि, पर ऑफिसर लापरवाही पिया कनि। हिननि मुतालबो कयो त ख़ैरपुर यूनिवर्सिटी टेस्ट पास मास्तरनि खे जल्द ऑर्डर ॾिना वञनि। पीरगोट जी असां वटि ख़बर आहे त पीर जो ॻोठ में 7 सालनि जी नींगरीअ जो ज़्यादतीअ ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो। कलरी मुहल्ले जे नींगरीअ पंहिंजे पीउ सां गॾु प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। हिननि जो चवणो त जवाबदार ज़्यादतीअ करण बैदि चयो त कंहिंसां ॻाल्हि न कजां ऐं हिननि मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नसीराबाद मां असां वटि ख़बर आहे त नसीराबाद में बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ नेशनल डेमोक्रेटिक पार्टीअ जो मुज़ाहिरो। कारकुननि बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। हिननि जो चवणो हो त बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़तमु करे परेशानीअ खां बचायो वञे। बाकराणीअ मां बि असां वटि सुर्खी आहे त बाकराणीअ लॻ बाहि 20 घर साड़े छॾिया। मुतासिरनि जो एहतियाती मुज़ाहिरो। मोहन जो दड़ो एयरपोर्ट रोड भरिसां ॻोठाण जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। ॻोठाणा सिर बचाए निकिता। बाहि लॻण सबबि 20 घरनि में पियल सामान ऐं अनाज सड़ी रख थी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाई। इतला ॾियण बावजूदि लाड़काणे जी फायर ब्रिगेड न पहुती। मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि। इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुतासिरनि जो चवणो हो त ओचितो घरनि खे बाहि वकोड़े वई। फायर ब्रिगेड अमले खे इतला ॾिनो वियो, पर उहे वक़्त सिर न पहुची सघिया, जंहिंजे करे घरनि में पियल अलाह तलह सड़ी रख थी वियो आहे। हिननि वाहर जी अपील कई आहे। सांगड़ मां बि बाहि जी ख़बर आहे त सांगड़ में बाहि सबबि 5 एकड़ कमंद जो फसल ऐं ट्राली सड़ी तबाह थी वई। ॻोठ हयात मरीअ में ट्रैक्टर जे जनरेटर मां निकितल छिणंग मां बाहि लॻी वई। बाहि 5 एकड़ फसल ऐं ट्रालीअ साड़े छॾी। माली सहायता करण जो मुतालबो कयो वियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो चूंड कालम एजाज़ मंगीअ जो तहरीर थियल आहे। उनवान आहे कानून जे कटहड़े में आयल राव अनवार। एजाज़ मंगी पंहिंजे कालम में लिखे थो त काल कराचीअ में हिन खे दहशतगर्दी मुखालिफ़ कोर्ट में पेश कयो वियो। हिन खे पेश थियण खां अॻु कोर्ट जे चौदीवारी रेंजर्स ऐं पुलिस वारनि जो हिफ़ाज़ती कड़ो चाढ़ियो वियो। हिन जो केस बि बंदि कमरे में ॿुधो वियो। ॿुधणीअ दौरान ASP इन्वेस्टिगेशन आबिद काइमखानीअ अदालत खे चयो त सिक्योरिटीअ जा मसइला आहिनि। मुलज़िम खे रोज़ रोज़ पेश करे नथा सघूं, उन करे 1 महीने जो रिमांड ॾिनो वञे। कोर्ट हिन खे 21 अप्रैल ताईं पुलिस जे हवाले करे छॾियो। असांखे ख़बर आहे त रिमांड दौरान हिन खां कयल ॾोह बासराइण लाइ हिन सां अहिड़ो वर्ताव न कयो वेंदो जहिड़ो हू पाण उन्हनि मुलज़िमनि सां कंदो हो, जिन खे हूअ पाण बिना ॾोह जे बंदि कंदो हो। हिन लाइ मशहूरु आहे त हूअ सिर्फ़ बेगुनाहनि सां पंहिंजे ज़िले जा सरकारी थाणा न भरींदो हो, पर हिन के निजी क़ैदखाना बि ठाहे रखिया हुआ। उन्हनि में उन्हनि क़ैदियुनि खे रखंदो हो जिन जे माइटनि मां हूअ माल कमाईंदो हो ऐं माल न मिलण जी सूरत में उन्हनि खे ईअं हलाईंदो हो जीअं हिन नक़ीबुल्ला महसूद खे हलाए छॾियो। हिन जे हथां मरंदड़ नक़ीबुल्ला जो काउं नंबर हो, उन सवाल जो जवाबु हू सच पच बि पाण नथो ॼाणे। हिन जे हथनि में कई नक़ीब आया ऐं कई क़तल थी विया। किन जा लाश माइटनि खे मिलिया ऐं किन जी लाशनि खे एधीअ लावारिस क़ब्रिस्तान में दफ़नाए छॾियो। हिन कराचीअ जे कमाईअ वारे ज़िले में पंहिंजी बादशाही क़ाइमु करे रखी हुई। हू सिर्फ़ रेती ऐं बजरीअ जे ग़ैर क़ानूनी कारोबार जे सरपरस्ती न कंदो हो, पर पंहिंजी मर्ज़ीअ सां मलीर मां हर तरह सां कमाईंदो हो। इहो ई सबबु आहे त हिन जा ॿार अमेरिका में पढ़नि था। हिन जी फैमिली दुबई में रहे थी। जॾहिं त हू हिकु
रैंकर ऑफिसर आहे, हिन जी पघार मुश्किल सां 1.5-2 लख हूंदी, पर हूअ वॾी मिल्कियत जो मालिक आहे। इस्लामाबाद जे महांगे इलाइक़े में हिन खे पंहिंजो बंगलो हो जेको हिन कई साल अॻु विकिणी छॾियो हो ऐं हाणे कराचीअ खां वठी दुबईअ ताईं ऐं दुबईअ खां वठी अमरीका ताईं हिन जा केतिरा ई कारोबार आहिनि। इहे सभु उन GIT मार्फत मंज़र आम ते अचणु घुरिजनि जेका GIT हिन जे मुतालबे ते जोड़ी वई आहे। हाणे ॾिसणो आहे त हिन जे मथां दाख़िल थियल केस इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं केतिरी हद ताईं पूरियूं करे थो। उन में को शक न आहे त उहो तमामु घणो ताक़तवर क़िस्म जो पुलिस वारो रहियो आहे ऐं हिन जी पहुच बि वॾी आहे। उन जो हिकु नंढड़ो मिसाल आसिफ ज़रदारीअ जो उहो बयानु हो जंहिंमें हिन राव अनवार खे बहादुर ॿार करार ॾिनो हो ऐं हिन जे मथां लॻल इल्ज़ामनि खां हिन इनकार बि कयो हो, पर इहा ॿी ॻाल्हि आहे त पार्टीअ जे बेहद इसरार ते हिन खे पंहिंजो उहो बयानु वापसि वठणो पियो। हिन जी हलंदी पुजंदीअ जो अंदाज़ो उन मां बि करणु घुर्जे त सुप्रीम कोर्ट पारां सो मोटो वठण ऐं हिन खे कोर्ट में पेश थियण जे बार बार हिदायत करण ते हू 2 महीननि ताईं रूपोश रहियो। कंहिंखे मालूम न हो त हू किथे आहे। सिंध पुलिस जे सरबराह सिर्फ़ एतिरो थिए चयो त हू WhatsApp ते कॉल कंदो आहे ऐं WhatsApp कॉल ट्रेस थी नथी सघे। जॾहिं त रूपोशीअ दौरान हू सुप्रीम कोर्ट खे ख़त बि लिखंदो रहियो ऐं हिकु भेरे हिन सुप्रीम कोर्ट खे चङी देर ताईं इंतज़ारु करायो ऐं उन जे बावजूदु न आयो। जॾहिं हिन खे महसूसु थियो त हाणे सुप्रीम कोर्ट जा तेवर तब्दील थी रहिया आहिनि तॾहिं अरबा वारे ॾींहुं ओचितो सुप्रीम कोर्ट जे साम्हूं पेश थियो। इहा मीडिया लाइ तमामु वॾी ब्रेकिंग न्यूज़ हुई। हिन जे वकील खे पक हुई त सुप्रीम कोर्ट हिन लाइ नरम गोशो ॾेखारींदी ऐं हिन खे ज़मानत ॾींदी, पर सुप्रीम कोर्ट हिन खे फौरी तौरु गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। सुप्रीम कोर्ट हिन जे ॿारनि बचनि जे ख़र्च पखे लाइ हिन जा अकाउंट बि बहाल कया ऐं हिन जी पघार बि जारी रखण जी हिदायत ॾिनी, पर हिन जे वकील जे चवण ते GIT में हसास इदारनि जे एहलकारनि खे शामिल न कयो वियो। अदालत खे हिन जे सिलसिले में इहो तासुरु ॾिनो वियो त हिन जी जान खे तमामु घणो ख़तरो आहे। उन करे कोर्ट नकीबुल्लाह महसूद जे वालिद खां इहा ज़मानत लिखाए वरिती त हिन खे क़तल न कयो वेंदो। पंहिंजे लाइ उन क़सम जो माहौल जोड़े पाण खे अहम बणाए पेश करण वारो हिन जो उहो तरीक़ो पुराणो आहे। कराची जे समूरनि क्राइम रिपोर्टरनि खे हिन जे करतूतनि जो पतो आहे। हू कंहिं बि तौरु एतबार जोॻो न आहे, छो त हू न सिर्फ़ बेॾोही इंसाननि जो अदालत खां मथां क़तल करण जो आदी हो, पर हू इनाम इकराम वठण ऐं तरक़ियूं माणण ऐं मथीं सतह ते हमदर्दी हासिल करण जे सिलसिले में पंहिंजे मथां कूड़ा हमला बि कराईंदो हो। हिन जे बारे में अक्सर इहे ख़बरूं मीडिया जे ज़ीनत थींदियूं रहंदियूं हुयूं त हिन मथां फायरिंग कई वई, जंहिं जे जवाब में फायरिंग करण वारे धुर जा 2 मुजरिम मुक़ाबले में मारिजी विया। गुज़िरियल भेरे त हिन बख्तरबंद में वेही पंहिंजे मथां कूड़ो बम हमिलो करायो हो ऐं उहो बम हमिलो पाण खे बचाइण जी कोशिश तौरु करायो वियो, छो त हिन खे पंहिंजे ज़रियनि खां मालूम थी वियो हो त हिन जे मथां नकीबुल्लाह महसूद जो केस दाख़िल थी रहियो आहे। हू पुलिस खाते जे उन ख़ासि क़िस्म मां आहे जेके मथीं सतह ते पंहिंजी हैसियत वधाइण लाइ मज़लूम माण्हुनि जे लाशनि खे ॾाकण तौरु इस्तेमालु कंदा आहिनि। हू घणी पुठ ऐं तमामु घणी पैसे वारो आहे, पर जॾहिं हिन जे गिरेबान में कानून जा हथ पिया आहिनि त केतिरो न गेदी नज़र अचे थो। इस्लामाबाद में त हिन जी हालत ॾिसण जहिड़ी हुई। इस्लामाबाद में एतिरी गर्मी बि न हुई ऐं सुप्रीम कोर्ट में एयर कंडीशनर बि हली रहिया हुआ। उन जे बावजूदु हिन जवान जे पुट जे पेशानीअ तां पघरनि जूं लाटूं वही रहियूं हुयूं ऐं हिन जा चप ॾकी रहिया हुआ ऐं हू तमामु घणो घबरायल हो। हिन सां मुखातिब थींदे चीफ जस्टिस बि चयो त तूं वॾो बहादुर थी हलंदो आहीं, किथे लिखियो पियो हुअईं। हिन जे वकील जॾहिं सुप्रीम कोर्ट खे चयो त हिन सुप्रीम कोर्ट में सरेंडर कयो आहे, तॾहिं चीफ जस्टिस हिन खे जवाबु ॾींदे चयो त हिन कोई अहसान न कयो आहे। हू अॻु बि
अदालत में पेश थींदो रहियो आहे, पर उन वक़्तु हिन जे तन ते वर्दी पियल हूंदी हुई ऐं अदालत ॿाहिरां हिन जा जान निसार बीठल हूंदा हुआ। पर वर्दी लहण खां पोइ हिन जे सॼी लय ऐं हिन जो समूरो दबदबो लूणु पाणी थी वियो ऐं हू मींहं में पुसियल कुकड़ वांगुरु नज़र अची रहियो हो ऐं हू कोर्ट जे अंदरि चीफ जस्टिस आॾो बि चुप रहियो। जॾहिं हू कोर्ट मां ॿाहिरि आयो ऐं खेसि मीडिया वारा वेड़े विया, तॾहिं बि हू उन्हनि जे सवालनि जा जवाब ॾियण बदिरां बिन्ह माठ रहियो। हिन खे ख़ौफ़ हो त हिन बुड़क बि कुछी त या हिन जे कंध में पइजी सघे थी। हीउ पहिरियों भेरो आहे जो पुलिस जी वर्दी पाए मुलज़िमनि जो रत वहाईंदड़ ऐं माण्हुनि जो साह सुकाईंदड़ कोई मुजरमाणे ज़हनियत वारो पुलिस ऑफिसर एहतसाब जे कटहरे में आयो आहे। जेकॾहिं हिन खे बाक़ाइदा कानून मुताबिक़ सज़ा मिले थी त पोइ पुलिस डिपार्टमेंट में उन्हनि पुलिस वारनि जी हौसला शिकनी थींदी जेके वर्दीअ जे टेक ते न सिर्फ़ बेदर्दियूं कंदा आहिनि, पर हू करप्शन में का हद न छॾींदा आहिनि। उन्हनि खे इहो मालूम ई न हूंदो आहे त उन्हनि जी पघार केतिरी आहे। उन्हनि जी सरकारी पघार सिधो सऊं उन्हनि जे अकाउंट में मुंतकिल थींदी रहंदी आहे ऐं हू करप्शन जे पैसनि मां पाण तोड़े पंहिंजे ख़ानदान जूं अयाशियूं अफोर्ड कंदा आहिनि। उन्हनि पुलिस ऑफिसरनि खे सदाई इहा पक रही आहे त उन्हनि जो कोई बि वार विंगो करे नथो सघे, छो त उन्हनि जे मथां उन्हनि जो हथु आहे जिन जो ज़िक्र इशारे में कयो वेंदो आहे। पर जॾहिं सालनि ताईं मलीर ज़िले में बादशाही कंदड़ राव अनवार जहिड़ो पुलिस ऑफिसर बि कानून जे चंबे में फासे थो त हिन जो फतकण पूरी दुनिया ॾिसे थी। राव अनवार जहिड़नि पुलिस ऑफिसरनि खे सम्झणु घुर्जे त ही उहो दौरु नाहे जो मीडिया जे मालिकनि सां वास्ता ठाहे पाण खे बचाए सघिजे थो। ही सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हिन दौर में जेकॾहिं ख़ल्क़ के मक़सद खे हासिल करण लाइ हथ पेर हणे थी त वॾियूं वॾियूं ताक़तूं झुकी पवनि थियूं। को वक़्तु हूंदो हो जॾहिं तर्जे सूबेदार लाइ बि अख़बारी नुमाइंदा साहब जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ ऐं उहो लफ़्ज़ अख़बारुनि में शाया थींदो हो, पर हाणे पुलिस IG लाइ बि साहब लफ़्ज़ लिखण जो तसवुरु नथो करे सघिजे। को वक़्तु हो जॾहिं इंसानी हक़नि जे हवाले तमामु घणो अजनबी ऐं ओलहज़िद महसूसु थींदो हो ऐं मीडिया पंहिंजी आज़ादीअ जे सिलसिले में पुछियल सवालनि जो जवाबु ॾींदे पंहिंजी मजबूरनि जा किस्सा बयानु कंदी हुई। पर हाणे हिकु अहिड़ो अवामी मीडिया वजूद में अची वई आहे जेका न सिर्फ़ आकड़बाज़ पुलिस ऑफिसरनि पर वज़ीरनि, वॾनि वज़ीरनि तोड़े वज़ीर आज़मनि लाइ मथे जो सूर बणिजी सघे थी। राव अनवार बि सोशल मीडिया जे घेरे में अची वियो हो, छो त नक़ीबुल्लाह क़त्ल केस सोशल मीडिया सबबु हिकु तमामु वॾो इशू बणिजी वियो। नक़ीबुल्लाह महसूद जा फेसबुक ते 20,000 फॉलोअर हुआ ऐं उन्हनि मार्फत जॾहिं मामिलो तमामु घणो शदीद थी वियो तॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया बि नक़ीबुल्लाह क़त्ल केस खे भरपूर कवरेज ॾिनी, जंहिं जे नतीजे में सुप्रीम कोर्ट सो मोटो नोटिस वरितो ऐं राव अनवार रूपोश थी वियो। पर राव अनवार खे कानून जे कटहरे में आणण लाइ मीडिया मुस्तक़िल जदोजहद कंदी रही ऐं उन जदोजहद सबबु राव अनवार पुसियल कुकड़ वांगुरु काठ पइजी वियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो ही चूंड मज़मून जेको एजाज़ मंगी तहरीर कयो हुयो उन जो उनवान हुयो कानून जे कटहरे में आयल राव अनवार। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन